वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण गुफ़्तगू कयूं था मुल्क जे अंदरि जेका लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल थी आहे, चूंडनि जो माहौल आहे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो बयानु, उन सॼी ॻाल्हि जो जेको आहे मंतक़ी नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था ऐं हिन मुल्क जे अंदरि ऐं हिन ख़िते जे अंदरि जेका सूरत हाल आहे उनजे तनाज़ुर में उन्हनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी माना थी सघे थी, उन ते गुफ़्तगू असांजी हलंदड़ हुई। साईं अमानुल्लाह शेख साहिब असां गॾु न छो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी शेख साहिब, त हीउ जेको कुझु जंहिं ते पाण ॻाल्हायोसीं पिए त मैनूवर करणु जेको आहे इस्टेब्लिशमेंट जे लाइ ज़रदारी साहिब जी भेट में नवाज़ शरीफ़, तव्हांजो ख़्यालु न आहे त उहो टफ आहे? अॻे ॿ आर्मी चीफ सां जेको आहे उहो अटकी चुको आहे ऐं उन्हनि जे बारे में इहो आहे त हू शायदि हिन मामले में ज़िदीरी तबियत जो आहे, मतिलबु हुनजे अंदरि जेको हिकिड़ो हूंदो आहे न पंहिंजो लचक, उहा घटि आहे एज़ कंपेयर टू ज़रदारी साहिब या हीअ जेको, त पोइ हू छो चाहींदा त हिकिड़ो ज़िदी क़िस्म जो माण्हू जंहिंखे जेको पंजाब जे अंदरि बेस हुजे ऐं पंजाब जे बेस जो त पावर ई पंहिंजो आहे न? मां सम्झां थो 10 सालनि जे 99 जे नवाज़ शरीफ़ ऐं 2013 जे नवाज़ शरीफ़ में वॾो फ़र्क़ु आहे। हाणे जेको हींअर नवाज़ शरीफ़ असां ॾिसूं था उन में काफ़ी लचक अची वई आहे ऐं नवाज़ शरीफ़ इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी चुको आहे। अॻे दफ़े नवाज़ शरीफ़ खे ज़हन में इहो हुयो त आउं पंजाब जे वॾे इलाइक़े जो नुमाइंदो आहियां ऐं मेजॉरिटी सां मां आयो आहियां, तंहिंजे करे फ़ौज या ॿिया इदारा मूंखे कुझु नथा करे सघनि ऐं जेके नंढनि सूबनि मां नुमाइंदा चूंडिजी प्राइम मिनिस्टर जे सीट ते पहुचंदा आहिनि उन जे निस्बत आउं वधीक सघारो आहियां। पर हिननि 10 सालनि में नवाज़ शरीफ़ हिननि शयुनि मां सिखियो आहे त के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां खां वधीक मज़बूत आहिनि। तव्हांजा मां मिसाल थो ॾियां नवाज़ शरीफ़ त अयाज़ अमीर जेको चकवाल मां चूंडिजी ईंदो, लिबरल ऐं इनलाइटेंड फोर्सिस जो नुमाइंदो हूंदो ऐं उहो तमामु वॾी अक्सर सां चूंडिजी ईंदो, पर हिन दफ़े नवाज़ शरीफ़ न रुॻो उनखे ड्रॉप कयो पर उहे माण्हू जेके वधीक लिबरल ऐं डेमोक्रेट आहे उन्हनि खे बि आस्ते आस्ते नवाज़ शरीफ़ जेको आहे ड्रॉप कंदो वियो आहे। नवाज़ शरीफ़ हाणे हिननि शयुनि खे सम्झी चुको आहे त इक़्तिदार जे मसनद ते पहुचण लाइ के ॿिया बि लवाज़मात हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहो 99 वारो नवाज़ शरीफ़ न। पर इहा ॻाल्हि तव्हांजी हिन ॻाल्हि खे मां जेकॾहिं सेकंड कयां त ख़ुदि जेको आहे परवेज़ मुशर्रफ जे मामले ते जेको नवाज़ शरीफ़ जो रवैयो हुयो, जेको हुयो त भई पहिरें जेको जाहो जलाल हो त मुशर्रफ सां का ॻाल्हि न थींदी ऐं जेको आहे त गद्दार आहे, हुन आइन टोड़ियो आहे, चूंडियल वज़ीर आज़म खे हीअ कयूं, असां सां हे करे छॾियईं। हाणे जॾहिं मुशर्रफ साहिबु आयो त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो ॾाढो थधो थधो थी वियो, पोइ बयानबाज़ी, पोइ हाणे वञी थोरा बयान ॾियणु शुरू कया अथई, पहिरियों त उनजो बयान ई कोन हो। ऐं जेका स्टोरी माण्हू फ्लोट थिए थी मुख़्तलिफ़ हवालनि सां त को सऊदी अरब विच में पई जेको आहे उहो उनखे को डील कराई आहे, त इहा ॻाल्हि त तव्हांजी सही आहे त उनमें तब्दीली त आई आहे बहरहाल नवाज़ शरीफ़ जे अंदरि। साईं, असांजे पाकिस्तान जी हिकिड़ी तारीख़ आहे, पाकिस्तानी सियासी तारीख़ बदक़िस्मतीअ सां इहा आहे त उन में जेकॾहिं का बि धुर को बि गिरोह इक़्तिदार खां घणो वक़्तु ॿाहिरि रहंदो आहे त उहो उन्हनि जे लाइ ॿूसट ऐं मूंझ जो माहौल पैदा कंदो आहे ऐं उन्हनि सां जेके हवारी हूंदा आहिनि उहे आइडियोलॉजिकल घटि ऐं इक़्तिदार जी मसनद खे वेझो थियणु पसंदि कंदा आहिनि। उन करे नवाज़ शरीफ़ में इहा जेका लचक आहे इहा मौजूदु जेका हालतूं आहिनि पाकिस्तान जूं उन मुताबिक़ आई आहे त लो प्रोफाइल रहिजे ऐं जिते पहुचणो आहे उते पहुचबो ऐं उन खां पोइ बि अव्हांखे ॿुधाए थो छॾियां त टेक इट ग्रांटेड जेकॾहिं ईंदड़ वज़ीर आज़म हिन मुल्क जो नवाज़ शरीफ़ आहे त नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियण खां पोइ का बि अहिड़ी मामजोई न कंदो जेका हुनजे लाइ ख़तरे जो बाहिस बणिजे। छो त अमीं पाण चई आया त हिन मुल्क में आइडियोलॉजिकल क्राइसिस आहिनि, दुनिया में बि आइडियोलॉजिकल क्राइसिस आहिनि, पर हिन मुल्क में सीवियर आहिनि। हिन मुल्क में अञा ताईं असीं फ़ैसिलो न करे सघिया आहियूं त हिन मुल्क खे डेमोक्रेटिक पैटर्न ते हलाइणो आहे, हिन मुल्क खे मज़हबी पैटर्न ते हलाइणो आहे या हिन मुल्क खे डिक्टेटोरियल पैटर्न ते। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो था पिया, हाणे जेकॾहिं हीअ अचनि था या हू अचनि था, एक्स अचे थो या वाए अचे थो, ऐं जीअं तव्हां चओ था त भई जेको बि ईंदो उहो विद द कोलैबोरेशन एंड विद द अंडर द अम्ब्रेला ऑफ द एस्टेब्लिशमेंट कमु कंदो। तव्हांजी ॻाल्हि जो जेकॾहिं तत कटिजे थो इहो आहे, इहो सभु कुझु ठीकु आहे। उन अम्ब्रेला में ज़रदारी साहिब जी जेका पीपल्स पार्टी जी जेको कोalition हुई उन बि उन में कमु कयो पिए, पर बुनियादी मसइलो इहो आहे त हीअ जेको हेॾी दहशतगर्दी आहे, हीअ जेको एॾी लाक़ानूनियत आहे मुल्क जे अंदरि, इनखे छा कंदा? मतिलबु इनखे हैंडल त करिणो आहे या इहो पियो सिलसिलो हलंदो पिया, माण्हू मरंदा या उहो कंदा, या अञा ताईं हिन मां को एस्टेब्लिशमेंट जो कमु आहे उहो जेको हुननि जी का एजेंडा जेको नुक़्तो रहियल आहे जेको हिननि जे थ्रू पूरो कराईंदा?
मुंहिंजे ख़्याल में जेको हिते हिन मुल्क में दहशतगर्दी जो माहौल या जेको गैर यकीनी सूरत हाल या खूनरेज़ी जो माहौल पैदा कयल आहे उहो बि किन सबबनि ऐं कारणनि जे करे आहे। हिकिड़ो त हुनजो पस मंज़र आहे अफ़गान वार। अफ़गान वार में जेको असां जहाद फ़ी सबील लाइ जो नारो हणी काहे पियासीं, उन जा जेके असरात आहिनि उहे सभु हिते था। छा हाणे 2014 खां पोइ वरी इहे जथा खणी अफ़गानिस्तान ते वरी पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट चाहींदी त उते वरी तालिबान टाइप जी ॿी हुकूमत असां पंहिंजी मर्ज़ी जी मूंखे लॻे थो त इहो ईअं करण जे कुझु हिन में तगोदो जेको चइबो आहे या जदोजहद चइजे या उथल पुथल इन क़िस्म जी थिए पई। ऐं उथंदे इहा इन ॻाल्हि ॾे इशारो करे आयो आहियां त 2014 में अफ़गानिस्तान मां अमेरिकन फोर्स जे वञण खां पोइ हिकिड़ी नई सूरत हाल पैदा थींदी। उन नई सूरत हाल में हीअ चाहिनि था त हिन दफ़े बि असीं उते इक़्तिदार में हुजूं। हाणे इहा ख़बर नथी पए त उते अमेरिकन्स कहिड़ी स्ट्रेटजी तयारु कई आहे। अमेरिकन्स रशियन वारी ग़लती न कंदा हिन वक़्तु। अमेरिकन्स का अहिड़ी स्ट्रेटजी उते रखंदा जंहिं स्ट्रेटजीअ मुताबिक़ हुते उन्हनि जो कंहिं न कंहिं हवाले सां अमल दख़ल रहे। ॿाहिरि निकिरी वञण सां हिकिड़ो वॾो वैक्यूम पैदा थींदो, उहो अमेरिकन्स जे लाइ डिज़ास्टर खां घटि न थींदो। छो त अमेरिकन्स जो इंट्रस्ट आहे त अफ़गानिस्तान में जेकॾहिं सुकून थो रहे, अमुन थो रहे पियो, त सेंट्रल एशिया जा जेके तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा आहिनि ओसि ताईं पहुचण जे लाइ अमेरिका खे हितां खां सवाइ ॿियो को वे रूट या रूट मिले ई कोन थो। तमामु अहम मौज़ू आहे मुंहिंजे ख़्याल में। इन जा जेके हाणे जिन एस्पेक्ट्स ते पाण ॻाल्हायूं था उहा पोइ ग्रेट गेम जो जेको पुराणो तस्वुरु उहो बि सेंट्रल एशिया ऐं हुन जे कॉन्टेक्स्ट में हूंदो हुयो। ऐं हीअ जेको चवनि था त हीअ न्यू ग्रेट गेम जो हिसो आहे जेको असां ॾिसूं था पिया। हीअ जेको सोवियत फोर्सिस आया ऐं उनखां पोइ वरी उन्हनि जी डिफीट थी, उनखां पोइ वरी अमेरिकन्स आया आहिनि। चवनि था त इहो बि जेको आहे उहो उन ग्रेट गेम जेका हुई इहे न्यू वर्जन आहे ग्रेट गेम जो। उनजो छा थींदो इहो ऐं ख़ुदि जेको आहे चाइना जी जेको राइज़ थियो आहे एज़ एन सुपर पावर। ऐं चवनि था त कुझु सालनि खां पोइ जेको चाइना लीडिंग इकोनॉमी थी वेंदो, लीडिंग सुपर पावर थींदो या न थींदो, उन ते काफ़ी डिबेट आहिनि ऐं तमामु हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त ईंदड़ ॾींहंनि में पाण उन ते गुफ़्तगू कयूं। फ़िलहालु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी तमामु इम्पॉर्टेंट एस्पेक्ट ते असां ॻाल्हायो त पाकिस्तान जूं हीअ चूंडूं ऐं उनजे पुठियां जेके मामला थियनि पिया, आर्मी चीफ जो बयानु ऐं हीअ जेके हमलनि जो सिलसिलो आहे, छा हिकु दफ़ो ॿीहर अण ऐलानिया तौर ते हू जेको IJ टाइप जो जेको अलायंस कंहिं दौर में जेको उमर असगर ख़ान केस में असां ॿुधोसीं, छा उन तरह जी वरी क़ुवतुनि खे खटाइण लाइ का हिकिड़ी नई हिकमत अमली थिए पई या छा ॿियो को आहे? उन ते अॼोके प्रोग्राम में असां गुफ़्तगू कई ऐं उनजो जेको रीजनल ऐं इंटरनेशनल पर्सपेक्टिव बि तव्हां ते पहुचाइण जी कोशिशि कईसूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाज़ खे इजाज़त सदाईं गॾु। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध TV न्यूज़ जी हिन इलेक्शन जे हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाज़। नाज़रीन, गुफ़्तगू कयूं था कल्ह ॾींहुं में असां ॾिठो त कराची जे अंदरि अवामी नेशनल पार्टी जेको कार्नर गॾिजाणी हुई उनजे मथां जेको हमिलो थियो, उनखां पहिरियों असां ॾिसूं था त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमलनि जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। पर उहे हमला जेके थियनि पिया उन्हनि जो जेको निशानो जेको थिए थो उहो या अवामी नेशनल पार्टी या पीपल्स पार्टी या इन तरह जूं उहे फोर्सिस जेके लिबरल सम्झियूं वञनि थियूं। ऐं उन भउ जे करे ॾिसो था पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, जंहिं जे बारे में इहो ऐलान कयो हुयो त उनखे इलेक्शन कैंपेन हलाइणी आहे, उहो मुल्क खां ॿाहिरि हलियो वियो आहे ऐं उहो इलेक्शन कैंपेन कोन पियो हलाए। ख़ुदि मुतहदा क़ौम मूवमेंट जहिड़ी पार्टी जंहिं जे बारे में इहो तस्वुरु कयो वेंदो आहे त उहो कराची जे अंदरि तमामु स्ट्रॉन्ग आहे, पर उहा बि कराची जे अंदरि जेको आहे जलसनि खां ऐं इन्हनि खां जेको आहे उहो परहेज़ करे पई। ख़ुदि जेको आहे हिकिड़ो ॾींहुं पहिरें मुतहदा क़ौम मूवमेंट जी जेका ऑफिस आहे उनजे ॿाहिरां बि धमाको थियो। इहो सिलसिलो ऐं इन ॻाल्हि खे जेकॾहिं पाण ज़हन में रखंदे उन तरफ़ वञूं जिते तव्हां ॾिठो त पाकिस्तान जे आर्मी चीफ जेको आहे उहो बयानु ॾिनो, जंहिंमें चयईं त पाकिस्तान हिकिड़ो इस्लामी नज़रियाती मुल्क आहे ऐं इस्लाम जे नाले में ठहियो आहे। उन आर्मी चीफ जे उन बयान जो मैसेज जेको पूरे मुल्क जे अंदरि या इलेक्शन जे अंदरि जेको वियो उहो इहो सम्झो वियो त शायदि जेको आहे पाकिस्तान जा उहे इदारा जंहिं जे बारे में असगर ख़ान केस में ॼण चओ त हिकिड़ो वाज़े थी वियो आहे त उहे पाकिस्तान जे अंदरि चूंडुनि ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि कंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि हिन भेरे बि शायदि उन तरह जी का
माइल्ड क़िस्म जी जेका एफर्ट वरिती पई वञे उन्हनि इदारनि जे पारां उन्हनि फोर्सिस खे जेके राइट विंग जूं फोर्सिस सम्झी वञनि थियूं उन्हनि जी सपोर्ट में उन मौज़ू ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे अॼोके सेशन में मुल्क जे नामियारे तर्जुनिगार एडवोकेट अमानुल्लाह शेख साहब। साईं अस्सलाम वालेकुम। शेख साहब, ही जेको हमला थियनि पिया सिर्फ़ु उन्हनि फोर्सिस ते अवाम नेशनल पार्टी हुते KPK जे अंदरि बि हिते बि उते MQM जो जेको आहे कैंपेन नथा हलाए सघनि, पीपल्स पार्टी कैंपेन खां ॿाहिरि हली वई। असां ॾिसूं था त नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो सिंध जे अंदरि टंडे अलहार में जलसो करे सघे थो, पर पीपल्स पार्टी खे इहा ज़रूरत नथी थिए त उहो को उनजी क़यादत पंहिंजो जेको आहे उहो सिंध जे अंदरि को जलसा वॾा करे सघनि। हालांकि अॻे बेनज़ीर साहिबा वॾा जलसा सिंध जे अंदरि कंदी रही आहे, छा सबबु आहे? अदा फ़याज़, हिकिड़ो त असांखे सम्झणु खपे त जेके बि पाकिस्तान में लिबरल ऐं डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि या रोशन ख़्याल जेके बि फोर्सिस आहिनि उहे मुंहिंजे ख़्याल में सोवियत यूनियन जे ज़वाल खां पोइ ऐं कोल्ड वार जे ख़ात्मे खां पोइ ख़ुदि जेके आहिनि से शिकस्त रेख़्त जो शिकार आहिनि, जेको हिन महिल ताईं प्रोसेस कंटिन्यू पियो थिए। हिन महिल ताईं उन में का ख़ासि रदो बदल न आहे या न को असांजे लेफ्ट या लिबरल फोर्सिस कॾहिं इहो सम्झणु शुरू कया त दुनिया में जेका नई रदो बदल आई आहे उन में पाण खे कीअं एडजस्ट करे सघूं। ॿियो हिन में मसइलो मूंखे सम्झ में थो अचे त 2014 में अमेरिकन्स चई चुका आहिनि त असीं जेको आहे अफ़गानिस्तान मां रवानगी अख़्तियार कंदासीं। हाणे 2014 में रवानगी अख़्तियार करण खां पोइ वॾे में वॾी अहमियत जेका आहे अफ़गानिस्तान जी थिए पई। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं अॻे दफ़े सोवियत यूनियन जे ज़वाल खां पोइ अफ़गानिस्तान मां अमेरिकन फ़ौजूं या ॿिया जेके आहिनि अमेरिकन सपोर्ट जूं शयूं निकिरियूं, उन्हनि जी जॻह ते हिकिड़ो केहाउस ऐं हिकिड़ो वैक्यूम पैदा थियो, उन में तालिबानाइज़ेशन थी। उन तालिबानाइज़ेशन खे असांजे मुल्क जे जासूसी इदारनि ISI या ॿियनि सपोर्ट कयो। हिकिड़ी जेका आहे सा अजीब ग़रीब सूरत हाल अफ़गानिस्तान में जंहिंजो अंतु वञी 9/11 ते थियो। हिन दफ़े बि ईअं महसूसु थो थिए त 2014 खां पोइ निकिरण खां पोइ जेको वैक्यूम पैदा थियो उन वैक्यूम में कहिड़े नमूने उन ख़ाल खे पुर कजे त उहे जेके अणॾिठल या जिन खे असां अनविज़िबल फोर्सिस चवंदा आहियूं उहे मुतहरिक थी वियूं। त ईंदड़ जेकॾहिं ॿियो इहो वैक्यूम या ख़ाल असांखे पुर करणो हुजे त उन में असांजो पंहिंजो जेको आहे सो सेटअप कीअं थो जुजे पियो। पाकिस्तान जूं जेके 2013 जूं इलेक्शन्स आहिनि इन में उहे ई कुवतूं इन्हनि शयुनि खे डिस्टर्ब थियूं कनि पियूं त जीअं उहे शयूं उहे माण्हू मथे उभरी न सघनि जेके लिबरल या रोशन ख़्याल या डेमोक्रेटिक ज़हन था रखनि पिया, उन्हनि खे उभरणु न ॾिजे। उन जी जॻह ते उहे कुवतूं अचनि जेके बुनियाद परस्त या शिदत परस्त हुजनि या राइटिस्ट फोर्सिस जिन खे चइजे त जीअं असां पाण उन अफ़गानिस्तान खे पंहिंजे मर्ज़ी ख़ातिर हलाए सघूं या मर्ज़ीअ मुताबिक़ हलाए सघूं। पाकिस्तान जूं उन्हनि कुवतुनि सदाईं अफ़गानिस्तान खे पंहिंजो ज़रे घटि पंहिंजो सूबो सम्झो आहे ऐं उहो सूबे जे लिहाज़ खां हिन वक़्तु बि उन नमूने। पर तव्हांजे ख़्याल में पाकिस्तान जे सियासी या जमहूरी जेके पार्टियूं आहिनि पंहिंजो उहे भली हिन तरफ़ जी हुजनि या हुन तरफ़ जो, हालांकि इहो हिकिड़ो वॾो डिबेट थी वियो त हाणे उहे जेका आइडियोलॉजिकल जेके लाइन्स हूंदियूं हुयूं छा पार्टियुनि वटि हाणे उहे जेके आहिनि उहे आइडियोलॉजिकल लाइन्स रहियूं आहिनि या न रहियूं आहिनि, इहो हिकिड़ो अञा वॾो हिकिड़ो डिबेट आहे। छाकाणि हुनजे बारे में तमामु घणनि माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं सिंध जे अंदरि ई ॾिसो त 10 जमाती इत्तेहाद कॉन्फ्रेंस जेके सेक्युलर सम्झाईंदा हुआ उहो राइट विंग सां गॾिजी बीही करे पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कनि पिया। पीपल्स पार्टी जेका पंहिंजे पर में लिबरल सम्झी वञे थी त उहो मतिलबु कॉम्प्रस्तनि जे जेके सेक्युलर ऐं लिबरल फोर्सिस आहिनि अगेन उहे राइट विंग सां गॾिजी हिकिड़ी ॿी लिबरल फोर्स जे ख़िलाफ़ु इलेक्शन पिया विढ़नि। इहो हिसाब किताब मुंहिंजे ख़्याल में हाणे राइट ऐं लेफ्ट जो रहियो ई कोन्हे। हाणे त हर कंहिंखे जेको आहे इहो, पर जेकॾहिं को बि हुजे हिन पासे जो या हुन पासे जो, तव्हांजे ख़्याल में पाकिस्तान जे अंदरि छा वाक़ई इहो इस्टेब्लिशमेंट लाइ या फ़ौज जे लाइ इहो मुश्किल आहे त उहो ज़रदारी साहब खे या इन तरह जी ॿी कंहिं पार्टी खे हैंडल न करे सघनि ऐं उनखे पंहिंजे टर्म्स से न आणे सघनि? हिननि 5 सालनि में त ईअं कोन नज़र थो अचे। इन ॻाल्हि में आउं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां त हू कहिड़ियूं बि ताक़तूं हिते इक़्तिदार जे कुर्सीअ ते वेहनि उन में इन्हनि जे सहकार खां सवाइ उहो मुल्क हलाए नथा सघनि पिया, जंहिंखे असीं इस्टेब्लिशमेंट बि था चऊं पिया, अनविज़िबल फोर्सिस बि चऊं था पिया। पर हू अञा ताईं उन में हिन त असांखे सही सिधी पंहिंजे हक़ हुकुमरानी या पंहिंजो जेको आहे सुपर हैंड सो क्लियर रखणु खपे। इहो प्रॉब्लम आहे त सुभाणे जेकॾहिं अफ़गानिस्तान में रखनि था न, तव्हां ॾिठो हक़ानी खे उतां घुराए पंहिंजो ज़लील करे कढाए छॾियो न, इहो इस्तेकाक त पाकिस्तान जी इलेक्टेड गवर्नमेंट वटि हो त उहो कंहिंखे किथे जेको आहे पंहिंजो सफ़ीर मुक़ररु करे। पर हिते जेको DG ISI वियो उहो हुते वञी मिलियो हुन सां अमरीकी शहरी सां, हुन खां उहो तफ़सील वठी
बग़ैर प्राइम मिनिस्टर जो चए हू वञी सॼी तहक़ीक़ात करे अची पहुतो हिते अची ॿ टे उनखे ॾेई छॾियऊं पंहिंजो साफ़ियुनि खे उहो ममण मचाए छॾियऊं त हुन खां पुछो त उहो वियो छो कंहिंजी परमिशन सां वियो DGI जो वियो हुन सां मिलण त ॾिसो न तंहिंजे करे हुननि खे कहिड़ो मसइलो आहे माना हुननि जे लाइ त को मसइलो न आहे मसइलो आहे मसइलो हुननि सां इहो थो थिए पियो त हू पंहिंजे अंदरि में ज़हन में सम्झनि था असां जेके मैन्यूरिंग था कयूं जेका उथल पुथल कयूं था पिया इन जे ख़िलाफ़ु कॾहिं न कॾहिं अवामी रद्द अमल थी थो सघे हीउ मुल्क बुनियादी तरह ॾाढी 60 सालनि खां वठी ग़ैर यकीनी सूरत हाल में थो हले पियो तव्हां ॾिसंदा आहियो त इलेक्शन में हिकिड़ा ग़ैर मुतवक़ नतीजा ईंदा आहिनि ग़ैर यकीनी त हुननि क्रिएट कई आहे न असांजे लाइ हा हुननि क्रिएट कई आहे न हुननि जे लाइ त ग़ैर यकीनी न आहे न हुननि जे लाइ त यकीनी ॻाल्हि आहे त उहो त चवां न त हू हुननि जे लाइ यकीनी इन जे लाइ आहे त हू पंहिंजी स्ट्रेटजीअ में इन हंधि बीठा आहिनि त जेकॾहिं अमेरिकन फोर्सिस जेके 2014 में निकिरनि थियूं पियूं त असांजो वधीक स्ट्रॉन्ग हथु हुजे निस्बतन डेमोक्रेटिक या लिबरल या इनलाइटन फोर्सिस जी इहा सही सिधी जेको अव्हां चई आहियो न त हाणे दुनिया में आइडियोलॉजिकल क्राइसिस न आहिनि आइडियोलॉजिकल क्राइसिस आहिनि पर उहे कंहिं ॿी शिकिल में मौजूदु न पर मां तव्हांजे इन ॻाल्हि में जेकॾहिं थोरो उहो कयां त हाणे असां ॾिठो हीअ जॾहिं गवर्नमेंट आई नई 2008 जे चूंडुनि खां पोइ फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेटिक पाकिस्तान जा फोरम पिया ठहिया असां सॼी दुनिया जेको सपोर्ट पिया कई हिन पासे टोनी ब्लेयर वेठो आहे हिन पासे ओबामा साहब वेठो आहे विच में ज़रदारी साहिब जी कुर्सी पई आहे ॼण ईअं पिया सम्झनि ॼण पाक दुनिया जूं सभु जेके आहिनि पंहिंजो जेके डेमोक्रेटिक क़ुवतूं पाकिस्तान जी डेमोक्रेटिक गवर्नमेंट जे सपोर्ट में अची बीठूं ज़रदारी साहिब जो बि उहो थी वियो बयानबाज़ी असांजी शुरू थी वई त बाबा जेको असां फस्ट न्यूक्लियर स्ट्राइक न कंदासीं असां जेको आहे पंहिंजो ISI खे जेको आहे उहो मातहत करे छॾींदासीं रहमान मलिक जे घरू खाते जे हिन तरह जो जेको एडवेंचरिज़म जा असांजा जेके उहे आया ओवर कॉन्फिडेंस थी करे असां ॿ टे हणण जी असांजी डेमूरी क़ुवतुनि कोशिशि कई उन खां पोइ ॾिठो त ॻाल्हियूं आहिस्ता आहिस्ता अची पंहिंजे शयूं पंहिंजे उन ते बीठियूं आख़िर में वरी जेकॾहिं उन्हनि अमेरिकन्स कोशिशि कई पाकिस्तान जे हिन जमहूरी क़ुवत सां डील करण जी हुननि ब्लॉक करे छॾियो एबटाबाद हुन खां पोइ रोके छॾियऊं ऐं पोइ जॾहिं वरी आया हुननि सां ॻाल्हायूं हाणे बि तव्हां ॾिसो त कल्ह जी जेकॾहिं तव्हां अख़बार ॾिसंदा हिकिड़ो फ़ोटू हो एॾो मानाख़ेज़ फ़ोटू हुयो त जंहिंमें जेको आहे पंहिंजो हू अफ़गानिस्तान जो जेको आहे पंहिंजो प्रेसिडेंट कारज़ई ऐं होॾां जेको आहे पंहिंजो सेक्रेटरी ऑफ स्टेट केरी ऐं उते पाकिस्तान जो आर्मी चीफ बीठा हुया क्लियर हा त तव्हां वटि जेका इलेक्टेड ऐं पंहिंजो हू नॉन इलेक्टेड या जेका कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट आहे छाकाणि केयरटेकर बि हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट त आहे न तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन जे प्रोविजन में आहे त हाणे त हू उन्हनि सां ॻाल्हाइनि पिया न जेके असुल वागधड़ी आहिनि इन में मुंहिंजे ख़्याल में त असांखे हिकु ॻाल्हि तारीख़ी पस मंज़र में सम्झणु घुरिजे त सुपर पावर्स जेके दुनिया में जॾहिं बि राज कंदा आहिनि कहिड़ा बि सुपर पावर्स अरब पंहिंजे दौर में सुपर पावर्स रहिया आहिनि रोमन रहिया आहिनि बर्तानिया रहिया आहिनि हिन वक़्तु दुनिया जो वॾे में वॾो सुपर पावर अमेरिका आहे सुपर पावर्स जा मुस्तक़िल जेके आहिनि मफ़ाद हूंदा आहिनि मुस्तक़िल दोस्त न हूंदा आहिनि उहे हिकमत अमली पंहिंजे वक़्त जे हालतुनि मुताबिक़ मटाईंदा आहिनि जीअं तव्हां फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेटिक पाकिस्तान जे हवाले सां चयो त इहा हुननि हिननि खे सपोर्ट पे कई त असां वी आर विथ यू स्ट्रेंथ इन द डेमोक्रेटिक फोर्सिस पर असांजा बदकिस्मती सां हुकुमरान उन डेमोक्रेसी खे चूंडण मज़बूत करण जे लाइ पाण खे मज़बूत करण में लॻी विया त हू हिकु हद ताईं पंहिंजे मफ़ादनि मुताबिक़ उन सां साथ ॾियण लाइ रज़ामंद हूंदा आहिनि या ओसि ताईं वधी सघंदा आहिनि पर जे ॾिसंदा आहिनि त हिननि में को बि हाल कोन्हे को तॾहिं हू पंहिंजे मफ़ादनि खे तरजीह ॾींदा आहिनि उन करे सम्झनि था त पाकिस्तान में जेका मज़बूत ताक़त आहे मज़बूत फोर्स आहे सा आर्मी न पर उहा ॻाल्हि आहे न आर्मी जी ॻाल्हि तव्हां जीअं चओ था त ख़ुदि जेका आर्मी हिकिड़ी मज़बूत क़ुवत आहे न इहा ॻाल्हि त आहे पर मां चवां थो त जेको उहा फोर्स एतिरी मज़बूत आहे जो गवर्नमेंट मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं ज़रदारी साहिब जी क़यादत में पीपल्स पार्टी ऐं हीअ जेका कोalition गवर्नमेंट जेका लास्ट टाइम असां ॾिठीसीं इनखे जेको उन्हनि खे हैंडल करणु जेको सवलो हुयो पाकिस्तान जे जेको आहे पंहिंजो उन्हनि ताक़तुनि जो लाइ हैंडल करणु जेको सवलो हुयो जेको प्रीवियस जेको तजुर्बो ॿुधाए थो त शायदि नवाज़ शरीफ़ खे हैंडल करणु उन्हनि जे लाइ काफ़ी कॉम्प्लिकेटेड हूंदो ॾुखियो हूंदो त पोइ हू छो मतिलबु हिननि खे दीवार सां लॻाए हुननि जे लाइ स्पेस खोलियो करे सम्झनि था हू त हाणे हिननि जी असांखे ज़रूरत ई कान रही आहे कंहिंजी हीअ जेके
ही जेको 2-3 ॾींहं ही जेको कॉलिशन हुई जेका गवर्नमेंट हुई जेका 2-3 महीना अॻु जेका गवर्नमेंट हली पे इन्हनि जी हुननि महसूसु कई आहे त हाणे उन्हनि खे ज़रूरत कोन्हे छा छो साईं उहो इन जे करे त ही अंदरूनी तरफ़ पाण जेके आहिनि भञट राह जो शिकार आहिनि तंहिंजे लाइ त हुननि जे फ़ाइदे में आहिनि वीक आहिनि त हुननि जे फ़ाइदे में आहिनि हिन खे मैन्यूअर करणु सवलो आहे साईं डपु हिकिड़ो ख़ौफ़ जेको हूंदो आहे न ज़हन में अनुमान ऐं क्यासा रही सदाईं रहंदी आहे त मतां हीअं थी पए ऐं भला असीं जेकॾहिं ताक़त छा थी पए माना छा थींदो थी सघे थो त डेमोक्रेटिक फोर्सिस इन पोज़ीशन में अचनि जो असांखे अञा बि वधीक पोइते लाइन में लॻाइण जी कोशिशि कनि जीअं तव्हां डेमोक्रेटिक आहे पाकिस्तान जो जेको तव्हां रेफरेंस पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे पंहिंजो शेख साहब त जेकॾहिं इहो उन्हनि खे ख़तरो नवाज़ शरीफ़ मां वधीक आहे छाकाणि नवाज़ शरीफ़ अॻे बि हिननि जे जेको 99 वारो कू थियो हो उनमें बि हुन हिकिड़े आर्मी चीफ सां पहिरियों टक्कर खाधो हुयो पोइ उनखां पोइ ॿिए आर्मी चीफ सां ऐं आर्मी जे अंदरि जेको आहे उनजे बारे में काफ़ी रिज़ेंटमेंट हुई ऐं जनरल जहांगीर करामत खे हू चवंदा हुआ त हीअ जेका आहे पंहिंजो हुन माना हुन ते तंज़ थींदा हुआ आर्मी जे अंदरि त हुन छो सरेंडर कयो हिन जे साम्हूं नवाज़ शरीफ़ जे साम्हूं बहरहाल इन ते गुफ़्तगू कयूं था त नवाज़ शरीफ़ जेको आहे उनजो छा आहे ऐं ख़ुदि जेको ही सॼो मामिलो आहे जीअं तव्हां हुनजो रीजनल पर्सपेक्टिव ऐं ग्लोबल पर्सपेक्टिव ॿुधायो उनमें शयूं जेके आहिनि उहे कीअं थींदियूं ऐं उन ते वधीक तफ़सील सां ॻाल्हायूं था नाज़रीन वठूं था वक़्फ़ो वापसि प्रोग्राम जे सिलसिले ते ॿुधायूं था असां ॻाल्हाइजो